इते मांखे ॿुधाई त सिंध पुलिस जी आला सतही ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कई वयूं आहिनि। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मोहम्मद आरिफ असलम AIG लीगल CPO सिंध मुक़ररु कयो वियो आहे। SSP मीडिया एंड पब्लिक रिलेशन इमरान कुरैशी खे AIG कंप्लेंट सेल सेंट्रलाइज़ CPO जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। IG सिंध पारां मुक़ररु बदिलियुनि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, सिंध पुलिस जी आला सतही ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं थियूं आहिनि। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मोहम्मद आरिफ असलम AIG लीगल CPO सिंध मुक़ररु कयो वियो आहे। SSP मीडिया एंड पब्लिक रिलेशन इमरान कुरैशी खे AIG कंप्लेंट सेल सेंट्रलाइज़ CPO जी इज़ाफ़ी चार्ज बि ॾिनी वई आहे, जॾहिं त IG सिंध पारां मुक़ररनि ऐं बदिलियुनि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।